प्यारा दोस्तों, मुझा उस्ताद साहिबान, नंढा वॾा नवा पुराणा, अस्सलाम वालेकुम। जीअं साईं जन असांजा साईं शफ़ी छठो साहिब 10 फरवरी ते जेको प्रोग्राम रखियो आहे ॾियण आया आहिनि ऐं सभु कुझु असांखे ॿुधाईंदा त अॻिते छा थो थिए छा न थो थिए। असांखे हुननि दोस्तनि असांखे तबाह करे छॾियो आहे। सभिनी उस्तादनि जा स्ट्रक्चर जेके सभु ख़तमु करे विया। उन जे बारे में असांखे साईं जन असांखे ईंदा ॿुधाईंदा ऐं साईं जन जो जे असां साथ ॾींदासीं त अॻिते चढ़ंदासीं, न त इहा हिते ई रहंदासीं। हर को रिटायर थी वेही रहंदो, कुझु कोन थींदो। हालांकि असांखे साईं सरदार शाह साईं जन खे वॾा आसरा ॾिना आहिनि, पर जे दोस्त मिली पियो ऐं जो हिकिड़ो ई आवाज़ थी वञे न त इहा का बि ॾुखी ॻाल्हि कान्हे का। तंहिंजे बावजूदि असां साईं खे साथ ॾींदासीं ऐं इंशा अल्लाह ताला ऐं सभिनी दोस्तनि जो साथ हूंदो ऐं भरपूर असां हिनखे साथ ॾिनोसीं त इंशा अल्लाह ताला असां कामयाबु आहियूं। हिन जे लाइ साईं आयो, साईं वधीक वधीक तव्हांखे पंहिंजो मलीना मसला पे डिस्कस करे क्योंकि मामला मसला ठीक है, सही है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई काबिल एहतराम मुझे ज़िले नौशेर फिरज़ा काबिल एहतराम मुझे सिंध जा नौशेर फिरज़ा ज़िले जा उस्ताद अगवान उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम जी। ऐं ताईं मशकूर आहियां तव्हां दोस्तनि जो। मुंहिंजी नंढी गुज़ारिश ते तव्हां सभु हिते गॾिजी मूंखे ॿुधण जो मौक़ो ॾिनो। तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त गुज़िरियल 4 सालनि खां सिंध जे प्राइमरी उस्ताद ऐं सिंध जी तइलीम ते वॾा तजुर्बा थिया आहिनि। का बि अहिड़ी कसर न छॾी वई आहे जे सिंध जे प्राइमरी उस्ताद जो तइलीम जो नुक़सान न कयो हुजे। उन जो वॾो सबबु इहो ई हो त जेका असांजी साबिक़ा मर्कज़ी क़यादत हुई उन सिंध जे उस्ताद जे लाइ कुझु बि न कयो, कखु छॾी गुणो कोन कयो। हाणे बि वीचारा उहे बि थी विया आहिनि साबिक़ा त हरू हाणे खणी तरबियत करणु कान थी थिए। हाणे सिंधी उस्ताद पाणी जेका इलेक्शन अचे पई उन में पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाईंदो छो त वक़्तु वॾो बादशाह आहे, उहो पाण फ़ैसिलो कंदो। मुंहिंजो फ़र्ज़ु हो त सिंध जे असां हमेशह सिंध जे उस्तादनि जे लाइ जदोजहद कई आहे। तव्हां सभु उस्तादनि खे दोस्तनि खे ख़बर आहे त सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे सोनू स्किल ॾियारीअ लाइ असां इहो सम्झो त जबल जाॻियो। सिंध जे नौजवान उस्तादनि खे रेगुलर कराइण जे लाइ बेनज़ीर साहिब जे मदर खां कराची ताईं मुकमल पहिरें पंध कयोसीं ऐं उन खां पोइ गुज़िरियल साल में तबियती नासाज़ होने जे बावजूदि बि ॾाढो मोहम्मद ख़ान शाह अब्दुल करीम बुर्रे वारे जे दरगाह खां कराची ताईं सख़्तु गर्मी में उस्तादनि जे हक़ में जदोजहद कईसीं। उन जो मक़सदु इहो हो त सिंध जे उस्तादनि सां वॾा वेधननि सिंध जी तइलीम ते एतिरा त तजुर्बा कया आहिनि। उस्तादनि खे सॼी पुछो त ज़हनी ग़ुलाम ऐं ज़हनी मरीज़ कयो वियो आहे। शाबोश हुजे हिननि सिंध जे पढ़ी लिखियल प्राइमरी उस्तादनि खे जेको पंहिंजे हक़ जे लाइ रोज़ ज़ुल्म बर्दाश्त था कनि, रोज़ ॾुखाइयूं बर्दाश्त था कनि, पर उफ़ करण जे लाइ तयारु कोन्हे। त ॾिसो दुनिया जूं ॿियूं तंज़ीमूं दुनिया जा इदारा आहिनि, उहे पंहिंजे हक़ जे लाइ जदोजहद करे वञी आसमान ते पहुता, पर प्राइमरी उस्ताद इहो ॾींहुं ज़मीन में गर्क थींदो हुजे। उन जो वॾे में वॾो सबबु इहो आहे त उस्ताद प्राइमरी पंहिंजे हक़ जे लाइ उथण जे तयारु न आहे। वाहिद पढ़ियल लिखियल असांजो उस्ताद आहे जेको हालांकि अलाह पाक हुनखे वॾो शौर ॾिनो आहे ऐं क़ौमुनि जी सवारनि जी ज़मानत सिंध जे प्राइमरी उस्ताद वटि आहे, पर उस्ताद उथण जे लाइ तयारु कोन्हे। वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे
त सिंध जो उस्ताद बाबा इहे जेके उहिदेदार आहिनि इहे अॻवान इहे वञी मोचड़ा खाईंदा ऐं वरी कुझु अहिड़ा बि माण्हू आहिनि वरी अहिड़ा बि मफ़ाद परस्त आहिनि एजेंट आहिनि ट्रेजरी जा एजेंट ऐं जियो डायरेक्टर ऑफ जा एजेंट सेक्रेटरी जा एजेंट उहे वरी उस्ताद खे ॿाहु वारो सभु ॾींदा मथां वञायो छो त उन जी दुकानदारी बंदि थींदी उहे उन जो रोज़गार उस्ताद इत्तहाद हाजी शफी मन सठियो हाजी शफी मन सठियो उहे न चाहींदा त सिंध जा उस्ताद सुखिया हुजनि उहे न चाहींदा त सिंध जे उस्ताद में को शऊर हुजे पंहिंजे हक़ जे लाइ उस्ताद रिटायर थो थिए मूंखे जेका ख़बर पई आहे त नौशेरे फिरोज़ ज़िले में जेके असांजा वॾा लीडर हिते जा आहिनि बाबा लीडर उहे छा चवां उहे रिटायर थी विया आहिनि पर अञा मरी विया आहिनि पर मुंहिंजो त था छॾे उस्ताद इत्तहाद हाणे त उस्ताद जी दिलि छॾियो न उस्ताद वीचारा सुखिया अथनि जेको उस्ताद रिटायर थो थिए ख़बर आहे बाबा साईं उबैद अबूरो रिटायर थींदो महीनो अॻे हुन दर ते बीठा हूंदा चई असीं तो कराए न हेतिरनि पसंदि बि न माना हीउ ज़ुल्म जेतिरो ज़ुल्म नौशेर फरज़ जो उस्ताद सां आहे ख़ुदा जो कसम अहिड़ो कंहिं सां ज़ुल्म कोन्हे असां कंहिंखे पंहिंजे हक़ जे लाइ सच नथा चऊं असां उथण जी लाइ तयार कोन्हे जेको माण्हू पंहिंजी तक़दीर पाण थो बदिले आहे अलाह बि उन मराज़ कोन थो असांखे पंहिंजी तक़दीर पाण बदिलणी पवंदी मूं हींअर हिकिड़ो दोस्तनि खे चयो आहे त पंहिंजे मसइले जे लाइ हर प्राइमरी उस्ताद हीउ मुंहिंजो ख़ाली मसइलो न आहे हर प्राइमरी उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ उथे हीउ टाइम अथव हीउ वक़्तु अथव हीउ वक़्तु वियो हुजो ऐं सॼे उस्ताद खे अर्ज़ु थो करियां त पोइ तव्हां हथु हणंदो मुंहिंजो को बि ज़ाती मक़सदु न आहे असां 4-5 सालनि खां पोइ रिटायर थींदासीं जेके नौजवान उस्ताद आहिनि पोयां मुस्तक़बिल उन्हनि जो आहे हिते जेके सीनियर उस्ताद वेठा आहिनि उहे चंद साल खां रिटायर थी वेंदा असां चाहियूं था त सिंध जी तइलीम जे लाइ सिंध जे उस्ताद खे असां ख़ुशहाल करे वञूं असां चाहियूं था त सिंध जो उस्ताद ख़ुशहाल हुजे इन करे असांखे सच पुछो त वॾी तकलीफ़ थी पइजे जॾहिं सिंध जे उस्ताद खे तकलीफ़ वधा ॾिसूं ऐं हिननि एजेंट जे पर्सेंट जेके उहिदेदार आहिनि उहे पर्सेंट जे हिसाब सां उस्ताद खां पैसा वठनि या टीओ या डीओ इन जा मुंशी थी हलनि ही माना ॾाढे ॾुख जी ॻाल्हि आहे उन जे लाइ अचो त इनकलाब आयो सिंध में पंहिंजे हक़ जे लाइ 1.25 लख उस्तादनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे ख़ाली राजे खान विस्तार जो इहो कमु न आहे त उहो कराची में लठियूं आहे सिंध जे हर उस्ताद ते प्राइमरी उस्ताद ते चाहे मर्द हुजे चाहे माई हुजे फीमेल हुजे चाहे मुंहिंजो भाउ हुजे चाहे मुंहिंजी भेण हुजे उन्हनि सभिनी खे मरादूं जेतिरियूं मूंखे थियूं मिलनि मर्दनि खे मिलनि ओतिरो असांखे असांजी भेणूं जेके उस्ताद आहिनि उनखे मिलंदियूं त उहे हींअर मूं असांजे टनोमन खान में मूं पंहिंजे भेनरुनि खे चयो मूं चयो भला हर दफ़े असां मोचड़ था खायूं असां ॾोह कयो कयूं सोरो शिकल तव्हांखे थो मिले दुनिया में जेके बि इनकलाब ईंदा आहिनि या पाकिस्तान में त ॾिसो न पंजाब आहे सरहद आहे ॿियनि सूबनि में असांजी भेनरूं उस्ताद अॻियां हूंदियूं ऐं उन्हनि जो तइदाद मर्दनि खां वधीक हूंदो आहे बदकिस्मती इहा आहे त जेके असांजी पुराणी क़यादतूं हुयूं न आहिनि उन्हनि पंहिंजे इहो ट्रेनिंग स्टार्ट न कयो त पंहिंजी भेनरूं पंहिंजे भारियूं ॿाह बि ॾिठियूं मूं हींअर चयो आहे त हर उस्ताद ते इहो फर्ज़ु आहे जेसीं तव्हां न जाॻंदा तेसीं तव्हांजा मसइला हल कोन थींदा हींअर सरदार शाह साहिब पहिरियों दफ़ो इहा हुकूमत पारां असां ते महिरबानी कई वई आहे सिंध जे प्राइमरी उस्ताद ते पहिरियों दफ़ो त छो त असांजा सिंध हुकूमत जा 40 खाता आहिनि सभिनी जो सर्विस स्ट्रक्चर आहे पर प्राइमरी उस्ताद जो को बि मुस्तक़बिल सर्विस स्ट्रक्चर आहे ई कोन्हे उन में जेके मादी जूं क़यादतूं हुयूं इहो उन्हनि जो फ़र्ज़ु हो त असांजी मालिकी कनि हींअर पहिरियों दफ़ो मिनिस्टर साहिब ऐं सेक्रेटरी साहिब सिंध जे उस्ताद जे जेको सर्विस स्ट्रक्चर आहे उनजे लाइ पाण मञियो आहे पाण चयो आहे हुननि त हीउ प्राइमरी सिंध जे प्राइमरी उस्ताद जो हक़ आहे उन खां पोइ जेके इनिशियल अपॉइंटमेंट असांजे सिंध जा 22,000 उस्ताद आहिनि यार 22,000 उस्ताद पंहिंजे हक़ जे लाइ निकिरी पवनि था छा जो छा था थियनि ऐं हमेशह असां उनजे करे मोचड़ा खाधा आहिनि उनजे करे लांग मार्च कया पर हो जवान जा पुट घर सुता पिया चंद दोस्त अहिड़ा आहिनि चंद दोस्त अहिड़ा आहिनि जेके जिन हमेशह असांजो बि साथ ॾींदा आहे पर अक्सरियत अहिड़ी आहे साईं एसाने वठो आहे अक्सरियत अहिड़ी आहे
जेके माना घरनि खां निकिरण जे लाइ तयारी हुई तव्हां घर खां न निकिरंदा पोइ कीअं तव्हांजा मसइला थींदा हींअर पहिरियों दफ़ो मिनिस्टर साहिबु उहा बि सभिनी ठाही आहे सेक्रेटरी साहिबु उहा बि असां सां चयो त सेक्रेटरी साहिबु त ज़बरदस्त ॻाल्हि लॻी चई असां बि हे जेके सॼा नौजवान उस्ताद 2008, 10, 2014, 15, 2018 जेके भर्ती थियनि उहे सिंध जा उस्ताद जेके ख़ाली पोस्ट हुयूं उन ते भर्ती थिया न को नयूं पोस्टूं हुयूं इन करे उहो त मुस्तक़िल भर्ती थियण खपे ही त ज़ुल्म थियो आहे आओ इन्हनि उस्तादनि जो वकील आहियां हाणे असांजो खातो पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त असांजो वकील थी वेठो आहे जॾहिं इहे समरियूं असां ठाराए राति ॾींहुं महिनत करे ठाराए फाइनेंस में मोकिलियूं त फाइनेंस वारा माना सिंध जे प्राइमरी उस्ताद का असद या दुश्मन हालांकि उनखे इहा सोचणु खपे असां उन्हनि खे पढ़ायो आहे असां उन्हनि जे ॿारनि खे पढ़ायो आहे असां उस्ताद आहियूं वधि खां वधि दुनियादर प्राइमरी उस्ताद खे वॾियूं मुरादूं आहिनि वाहिद सूबो सिंध आहे जे प्राइमरी उस्ताद यतीमी वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि ग़ुलामी वारी ज़िंदगी पिया गुज़ारनि उन में ॾोके जो उस्ताद भॼी विया फाइनेंस वारनि चयो त वाह यार 17 करोड़ प्राइमरी उस्ताद खे ॾिना थी वण ही वञ त पैसे जो उन ज़्यादा थींदो बाबा अवांजी पंहिंजी कैबिनेट 2021 में रूल्स ठाहिया न 2021 में असांखे मिलण खे पिया 17 अञा ताईं कोन मिलियो असांजो कहिड़ो थो हुकूमत सिंध जो पाण फ़ैसिलो आहे हुकूमत सिंध कैबिनेट जो फ़ैसिलो आहे असेंबली जो फ़ैसिलो आहे जेके उस्ताद इनिशियल अपॉइंटमेंट का उनखे रेग्यूलर कयो उन ते असेंबली बिल पास कयो आहे उन ते अमल था करे उन खां पोइ सिंध जा उस्ताद ऑलरेडी सीनियर सोरे करे में को बि फाइनेंस न इम्प्लीकेशन न आहे सिंध जा जेके उस्ताद आहिनि 2002 खां पोइ उन जी वीचारी 3 साल सर्विस रेग्यूलर थी थी जेके उस्ताद गुज़ारे विया 7 सालनि या 8 सालनि या 9 सालनि जी उमिरि में उन जे बचनि खे उन जे नियाणियुनि खे उन जे घर वारनि खे मराद मिलंदी छो 10 साल खां घटि वारे कोन ॾिसंदो कानून आहे तव्हांखे मुंहिंजो पूरो कारो नाग खाधो आहे पर अलाए छो उनखे ख़बर आहे उस्ताद में दंद आहे मुर्सी आहे न असां हुनखे ख़बर आहे हिनखे मोचण ही वाद दुनिया जे क़ौम आहे जेका ज़ुल्म त छहे थी पर कुझु ॾींहं लाइ तयारी कंदी रिट खे बि कॾहिं कॾहिं धक ॾा त उहो रड़ कंदी आहे पर प्राइमरी उस्ताद ख़ुदा जे कसम रड़ करण लाइ तयारी कंदी ऐं सिंध जे उस्ताद खे जॻह लाइ नथो या अचो इन सिंध जे उस्ताद दुश्मन खज़ाने खाते सां झेड़ो करियूं तॾहिं पंहिंजा हक़ मिलंदो न त तव्हांखे पंहिंजा हक़ कोन मिलंदा उस्ताद इत्तिहाद हाजी शफ़ी मन सठियो उन जे लाइ ऐं सॼी सिंध में कहिड़ो तो माण्हू हुजे यार मूंखे का बि लोभ कान्हे मूंखे का बि लालच कान्हे न करे असां उस्ताद जे हक़ में सौदेबाज़ी कए न असां का सौदेबाज़ी करणी छो त बख़ुदा कुछ दोस्त असांजा जेके इनिशियल अपॉइंटमेंट का रेगुलर या कुछ रिटायर करे आहिनि उहो सोशल मीडिया ते मुंहिंजे ख़िलाफ़ तनक़ीद था कनि हाजी साहिबु एजेंट जो एजेंट आहे हाजी साहिबु मिनिस्टर जो एजेंट आहे हाजी साहिबु सेक्रेटरी जो एजेंट आहे बख़ुदा ऐं एजेंट ते लानत थो विझां असां न को कंहिंजा एजेंट न को एजेंट थियण वारा आहियूं न असांखे कंहिंखे ख़रीद कयो आहे न को असांखे ख़रीदे सघे थो न असांजी अॻे की क़ीमत लॻी आहे न को असां हाजी शफ़ी मन सठियो हाजी शफ़ी मन सठियो असां तव्हांजे हक़ जी लालच कयूं पर तव्हां सोशल मीडिया ते भला अच्छा कपिड़ा कयूं तव्हांखे उन सां भूलंदा छा जे त मूंखे अलाह पाक कंदो आहे ऐं हमेशह कंहिं उस्ताद खां कॾहिं चवंदो न आहियो थो उहो उस्ताद जेको तनक़ीद थो करे ऐं उन ते 100 दफ़ा लॻे हुए आहे उन ॾुख सुख में गॾे हुए आहे पर हिकिड़ो इंसानु न पंहिंजे फितरत खां छा कहिड़ो लफ़्ज़ आहे त हरू तव्हां उस्ताद थी तूं उस्ताद थी पंहिंजे उस्ताद तनक़ीद खणी असां कॾहिं बि किथे तनक़ीद न कई आहे हक़ीक़त सभिनी खे चइबी जेका हक़ीक़त हूंदी उहा सॼी उस्ताद जे अॻियां साम्हूं रखबी पर कॾहिं बि असां बेजा कंहिं बि उस्ताद जे मथां तोहमत लॻाई हूंदी न कूड़ ॻाल्हायो वेंदो पर उहे दोस्त असांजा मूंखे ॾुख थो थिए त पोइ हाजी शफ़ी एजेंट आहे असां एजेंट ते लानत था हुजूं अलाह पाक असांखे औलाद ॾिनो आहे सभु कुझु ॾिनो आहे हमेशह मूं पंहिंजे घरां ख़र्च कयो आहे जेकॾहिं मूंखे लालच हुजे आहे न त जेका मर्कज़ी पार्टी हींअर मरहूम थी वई आहे उन वांगुरु आउं चवंदो वठां कॾहिं बि चवंदो न आहे वरितो 2010 में 2017 में लाग मार थियो मूं पंहिंजे बचे जे रोज़गार ख़र्च कया 2018 में लाग मार थियो उस्ताद खे रेगुलर करण जे लाइ मूं पंहिंजे खीसे मां ख़र्च कयो
गुज़िरियल साल लांग मार्च कयोसीं मूंसां गॾु दोस्त हूंदा हुआ असां होटलूं बुक कराईंदासीं उन खाधे पीते जो ख़र्चु मूं 5 बचे जो हुनजे मां ख़र्चु कयो उन जे बदिले में सिंध जो उस्ताद मूंखे लख इज़तूं ॾे जेको उस्ताद लख इज़तूं ॾे उन जी ॾांहुं वणंदुसि जेकॾहिं मौत अची वियो त उन खे फांक पाए ऐं गले लॻाईंदुसि उस्ताद तहां हाजी शफी मन सचो मूं हमेशह चयो आहे त सिंध जो उस्ताद मुंहिंजे महबूब आहे मूं कॾहिं बि आऊं नथो करियां कॾहिं बि सिंध जे उस्ताद खां हिकु पाई बि रिश्वत न आहे वरिती कॾहिं बि कंहिं ऑफिसर जी चमचागिरी न आहे की हा जेके ऑफिसर फलान उन जी इज़त कबी छो न कंदासीं इहो असां ते फर्ज़ु आहे पंहिंजे ऑफिसरनि जी इज़त करणु पर कॾहिं उन जी गुलामी कोन कई सिर्फ़ु गुलामी अलाह खां पोइ उस्ताद जी कई ॿिए कंहिंजी न कई टाइम लाइ थी वियो आहे तव्हांजी महिरबानी हिन लाइ तव्हांखे वरी बि गुज़ारिश थो करियां त तव्हां सभु दोस्त पंहिंजे ज़िले ताईं जे उस्तादनि जो पैगाम पहुचायो त अभी नहीं तो कभी नहीं इंशाअल्लाह अचो हर उस्ताद खे चओ हीउ वक़्तु अथव असां पंहिंजी जेके मौसम जे हिसाब सां कपिड़ा खणी अचूं गाॾियूं वाॾियूं न करे खणी अचो सॼो हर उस्ताद कराची प्रेस क्लब ते पहुचे ख़ुदा जो कसम आहे उस्ताद अज़ीम आहे असांखे पंहिंजी कद शान जी ख़बर ई न आहे उस्ताद खे तव्हां सभु उस्ताद निकिरो कराची में ख़ुदा जी कसम तव्हांजा जेके बि जाइज़ मसइला सभु हल थींदा पर इहे न ॾिसो पोइ साईं आईंदे कहिड़ो बि कोन थींदो छो त हिते वॾा वागू वठनि छके पंहिंजा मुफ़ाद अज़ीज़ अथव असांजा बाक़ी चंद ॾींहं आहिनि पोइ असीं बि रिटायर थी वेंदासीं असां चाहियूं था त हींअर तव्हांखे सिंधी उस्तादनि खे ॿुधायूं त उस्ताद छा आहे पर अफ़सोस आहे उस्ताद ॿुधण जे तयारु न आहे पर हींअर मूंखे उमेद जागी आहे त हींअर मूंखे उमेद जागी आहे त सिंध जो उस्ताद बि शौर आहे छो त सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं आउं सभिनी खे मिनत थो करियां त ख़ुदा हींअर सुजाग थियो मुंहिंजा भाउ ऐं मुंहिंजी भेनरूं सभु उस्ताद तव्हां कराची गॾु थियो इनशाअल्लाह तव्हांजी फतेह आहे तव्हां अॻुवाट मुबारक थो ॾियां उन जे लाइ तव्हां सभिनी उस्ताद में तबलीग करियो हे त तव्हां थोरा वेठा आहियो पर तव्हांजो मैसेज सॼी हीअ दुनिया सॼी ॿुधी पई आहे तव्हां सभिनी दोस्तनि खे बि चओ अची शिरकत कनि इनशाअल्लाह तव्हांखे कामयाबी मिलंदी सॼे उस्ताद खे कामयाबी मिलंदी सॼे उस्ताद खे उहे मरातूं मिलंदियूं जेके तव्हां जे सोच में बि न आहिनि सॼे उस्तादनि जे मथां कैंपस क्लस्टर जी 18 ग्रेड वारा उस्ताद बीहारिया विया आहिनि सॼे उस्ताद जे मथां रोज़ STR पॉलिसी इहे असांजे मथां ज़ुल्म ऐं सभिनी खे ख़तमु करिणो आहे त कराची में 10 फेबरवरी ते कॾहिं थियणो आहे तव्हांजी महिरबानी जय उस्ताद।